सचिव वसीम इकबाल जिला जेका महताज वेलफेयर एसोसिएशन पारां जिम्स बचायो मेड़मेंत काफ़िलो जिम्स अस्पताल के डायरेक्टर वटि पहुतो। तफ़सील मूजिब जिला जेका महताज वेलफेयर एसोसिएशन जनरल सेक्रेटरी अहमद नवाज रिंद, ज़ैनुल आबिदीन कुटबार, चेयरमैन यंग कुटबार इतिहाद पंवर, वेलफेयर एसोसिएशन सदर मोहम्मद हनीफ पंवर जूने जो कौमी इतिहाद जो सदर नदीम अहमद जूने जो एडवोकेट नूर मुस्तफ़ा शाह नवाज कुटबार, मोहम्मद कासिम कुटबार ऐं जेकमबाद जे बादशाह शहरनि जो ताज वेलफेयर एसोसिएशन वारनि सां गॾु मेड़मेंत काफ़िलो जिम्स अस्पताल डायरेक्टर अब्दुल करीम जमाली वटि पहुतो, जंहिंमें मेड़मेंत काफ़िले वारनि जिम्स डायरेक्टर सां गॾु सॼे स्टाफ सां मुलाक़ात करे खेनि चयो त शहर जे माण्हुनि जो चवणो त हिते आयल ग़रीब मरीज़नि सां सॼे अमले जो रवैयो बहितर नाहे। असां तव्हां सभिनीनि खे गुज़ारिश था करियूं त ख़ुदा ग़रीब मरीज़नि सां पंहिंजो रवैयो दुरुस्त करियो त जीअं ग़रीब मरीज़नि जो भलो थिए। भलाई करण वारनि खां अल्लाह ताला बि ख़ुशि हूंदो आहे। तव्हां जी बहितर रवैये सां उन्हनि ग़रीब मरीज़नि जो बहितर इलाज थी सघे थो ऐं इहे तव्हां जे लाइ दुआउनि जा अंबार लगाए छॾनि। जिम्स डायरेक्टर डॉक्टर अब्दुल करीम जमाली सां मुलाक़ात करे खेनि अर्ज़ु कयो त जिम्स में दवाउनि जी खोट खे पूरो कयो वञे त जीअं ग़रीब मरीज़नि खे रिलीफ मिली सघे। जिम्स डायरेक्टर अब्दुल करीम जमाली ख़ातिरी कराई त असां सिंध हुकूमत खे आगाह कयो आहे त बजट तमामु घटि आहे। बजट जो मसइलो जल्द हल कयो वेंदो ऐं मरीज़नि खे सहूलियत मिली सघंदी ऐं उन्हनि जो बहितर खां बहितर इलाज थी सघंदो।